सुनन अबी दाऊद के अंदर रिवायत मौजूद आहे सही सनद सां। प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, मन कान लहू शारुन फलयुकरिमहु, जंहिंखे बि अल्लाह ताला वार ॾिना आहिनि फलयुकरिमहु, उनखे खपे त पंहिंजे वारनि जी तअज़ीम करे, उन्हनि जी इज़त करे, उन्हनि जी तकरीम करे। वारनि जी तअज़ीम छा आहे? वारनि जी तकरीम छा आहे? वारनि जी इज़त छा आहे? उन्हनि खे साफ़ सुथरो रखे, उन्हनि खे खुशबू लॻाए, उन्हनि खे धोई साफ़ करे, उन्हनि खे फणी करे। क़ुल इन्न सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नमल अअमालु बिन्निय्यात व इन्नमा लिकुल्लि इम्रिइन मा नवा फमन कानत हिजरतुहु इलल्लाहि व रसूलिही फहिजरतुहु इलल्लाहि व रसूलिही वमन कानत हिजरतुहु लिद्दुनिया युसीबुहा अव इम्रअतिन यतज़व्वजुहा फहिजरतुहु इला मा हाजर इलैहि औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हर किस्म जी हमद ऐं सना, किबरियाई, बुज़ुर्गी, वॾाई अकेले अल्लाह रब्बुल आलमीन खे जुगाए, जेको अकेलो हिन पूरी कायनात जो ख़ालिक, मालिक, माबूद, वहदहू ला शरीक आहे। ऐं बेशुमार दुरूद ऐं सलाम इमामुल अंबिया, ख़ातमुन नबिय्यीन, साक़ी कौसर, शाफ़ी महशर, इमाम आज़म जनाबे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंजी ज़ात मुक़द्दसा ते, जन खे रब कायनात कुल कायनात जे लाइ रहबर ऐं रहमत करे मोकिलियो। अज़ीज़ दोस्तो, अल्लाह रब्बुल आलमीन असां सभिनी खे इन लाइ पैदा कयो आहे त असां उन अल्लाह अकेले जी इबादत करियूं। असांजी तख़लीक़ जो मक़सद अल्लाह रब्बुल आलमीन जी इबादत आहे। ऐं इहा यकीनी ॻाल्हि आहे, जंहिं बि माण्हू इन ॻाल्हि जो इक़रार कयो त अल्लाह खां सवाइ को बि इबादत जा लाइक़ु नाहे, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनजो सचो रसूल आहे, त उनजी पूरी जेका ज़िंदगी आहे उहा अल्लाह ताला जी इबादत मां इबारत आहे। एक मुसलमान जी ज़िंदगी जी हर पल, हर घड़ी, हर साथ, हर मिनट, हर सेकंड अल्लाह जी इबादत में गुज़रे थो। मुसलमान जी ज़िंदगी जो को बि मिनट, को बि सेकंड, का बि साथ अहिड़ी नाहे जेका अल्लाह जी इबादत खां ख़ाली हुजे। अल्लाह रब्बुल आलमीन जो फरमान आहे, कुल इन्न सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। चओ त मुंहिंजी निमाज़, मुंहिंजी कुर्बानी, मुंहिंजी ज़िंदगी यानी मुंहिंजो जीअण, व ममाती मुंहिंजो मरण, लिल्लाहि रब्बिल आलमीन, अल्लाह जे लाइ जेको जहाननि जो पालनहार आहे। अज़ीज़ दोस्तो, निमाज़ आहे इबादत जो नालो। अहिड़े नमूने जेका कुर्बानी आहे, सदको आहे, ख़ैरात आहे, नज़र न्याज़ आहे, इहो त आहे इबादत जो नालो। हज इबादत जो नालो आहे, रोज़ो इबादत जो नालो आहे।
पर अल्लाह फरमाए तो ता चओ त मुंहिंजी निमाज़, मुंहिंजी कुर्बानी व महयाय ऐं मुंहिंजो जीअण, यानी मुंहिंजी पूरे जी जेका पूरी ज़िंदगी आहे ऐं मुंहिंजो मरण जहाननि जे पालनहार अल्लाह जे लाइ। अज़ीज़ दोस्तो, इहो भला कीअं थी सघे थो जो हिकिड़े मुसलमान जी ज़िंदगीअ जी हर घड़ी, हर साअत, हर पल इबादत में गुज़रे? यकीनन इहो हिकु सुवाल आहे त भई हिकिड़ो माण्हू जेके तिजारत करणी आहे, कारोबार करणो आहे, ज़िंदगी जूं ख़ुशियूं आहिनि, ज़िंदगी जूं ग़मियूं आहिनि, ज़िंदगी जा उरूज ज़वाल आहिनि, ज़िंदगी जा ॿिया बि कई मामलात आहिनि। पोइ एतिरा मामलात के इंसान हैंडल करे ऐं उन सां गॾोगॾु हुनजी ज़िंदगी जी हर पल, हर घड़ी अल्लाह जी इबादत में गुज़रे, इहो कीअं थी सघे थो? अज़ीज़ दोस्तो, यादि रखी छॾियो, अल्लाह ताला कंहिं बि जीअ खे अहिड़े कम जो हुकुम नथो ॾे जेको उन जे वस खां ॿाहिरि हुजे। ला युकल्लिफुल्लाहु नफ्सन इल्ला वुसअहा। अल्लाह रब्बुल आलमीन कंहिं बि नफ्स के, कंहिं बि जीअ खे उन जी ताक़त ऐं उन जी वस खां जेको कमु चढ़ियल हुजे, अल्लाह ताला कॾहिं बि उन जो हुकुम कोन थो ॾे। हिते अल्लाह ताला इहो चए थो, तव्हां चओ, तव्हां इक़रार करियो त मुंहिंजी निमाज़, मुंहिंजी कुर्बानी, मुंहिंजी पूरे जी जेका पूरी ज़िंदगी आहे, मुंहिंजो मरण अल्लाह रब्बुल आलमीन जे लाइ। भला इहा पूरे जी पूरी ज़िंदगी अल्लाह जे लाइ, ज़िंदगी जूं ख़ुशियूं, ज़िंदगी जूं ग़मियूं, ज़िंदगी जा लाहा चाड़ा, ज़िंदगी जी हर पल, ज़िंदगी जी हर साथ अल्लाह जे लाइ कीअं थी सघे थी? इहो हिकु सुवाल आहे जंहिंजो जवाबु जेकॾहिं असांखे सम्झ में अची वञे, यकीनन हिकु मुसलमान जी हर पल, हर घड़ी, हर साथ अल्लाह जी इबादत में गुज़री वेंदी ऐं ज़िंदगी जो जेको मक़सदु आहे असां ऐं तव्हांखे हासिल थी वेंदो। अज़ीज़ दोस्तो, सहीहुल बुखारी जी पहिरीं हदीस जनाब उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु खां मरवी आहे। प्यारे पैगंबर इस्लाम सलाम फरमायो, इन्नमल अमालु बिन्नियात, तमाम अमलन जो दारो मदार नियतुनि ते आहे। व इन्नमा लिकुल्लि इम्रिइन मा नवा, ऐं हर माण्हू खे उहा ई शइ मिले थी जंहिंजी हू नियत करे थो। फमन कानत हिजरतुहु इलल्लाहि व रसूलिही, पोइ जंहिंजी हिजरत अल्लाह ऐं रसूल लाइ हुजे, फहिजरतुहु इलल्लाहि व रसूलिही, सम्झो त उन माण्हू जी हिजरत अल्लाह ऐं रसूल जे लाइ। वमन कानत हिजरतुहु लिद्दुनिया युसीबुहा, ऐं को माण्हू हिजरत करे तो इन्हे जे लाइ त दुनिया खे हासिल करे, दुनिया जा दरहम ऐं दीनार, दुनिया जी करेंसी, दुनिया जा डॉलर, इन्हे जे लाइ जेकॾहिं हू हिजरत करे थो उनखे दुनिया त मिली वेंदी, पर अल्लाह जी रज़ा ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत उनखे कोन मिलंदी। भला जेकॾहिं को माण्हू हिजरत करे थो कंहिं औरत जे लाइ त हुन औरत खे आउं हासिल करे वठां, इन्हे जे लाइ हिजरत करे थो। प्यारे पैगंबर फरमायो त पोइ उन जी हिजरत उन ॾे आहे जंहिं ॾे हिजरत कयईं। अज़ीज़ दोस्तो, हिन हदीस ते गौर कजो, हीअ हदीस मामले खे बिल्कुलु वाज़ह करे थी त हिकिड़ो ई अमल आहे हिजरत। हिकिड़ो माण्हू हिजरत करे पियो कंहिंजे लाइ, अल्लाह जे लाइ। नियत कहिड़ी आहे त आउं जेका हिजरत करियां पियो, जेका नक़ल मकानी करियां पियो या जेको गुनाह छॾियां पियो, हिजरत मां मुराद सिर्फ़ नक़ल मकानी कोन्हे, हिकिड़े शहर खां ॿिए शहर ते शिफ्ट थियणु, हिकिड़े मुल्क खां ॿिए मुल्क ते शिफ्ट थियणु कोन्हे, बल्कि हिजरत मां मुराद तर्क ज़ुनूब आहे, यानी गुनाहनि खे छॾणु। सुनन नसाई जी रिवायत मौजूद आहे, जनाब अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु पाण फरमाइनि था त अल्लाह जे रसूल खां पुछो वियो, अय्युल हिजरत अफ़ज़ल, ए प्यारा पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, भले में भली हिजरत कहिड़ी आहे? पाण फरमायो, अन तहजुर मा करह रब्बुक, चे उन कम के तू छॾे ॾी, अहिड़े फेल के छॾे ॾी, अहिड़े अमल के छॾे ॾी जेके तुंहिंजे रब नापसंद कयो आहे। माना उहो कम जेको अल्लाह ताला हराम कयो आहे, नापसंद कयो आहे, जेका अल्लाह ताला रोकियो आहे, माना तू गुनाह के छॾे ॾी, या भले में भली हिजरत आहे। माना जेकॾहिं को माण्हू गुनाह के छॾे थो
गुनाह छॾण जा असां वटि ॿ रस्ता आहिनि, ॿ सोचूं आहिनि। हिकु सोच आहे त मूंखे अल्लाह ताला जी रज़ा मिली वञे, ऐं ॿी सोच आहे त मूंखे दुनिया जे अंदरि इज़त ऐं नामूस मिली वञे। तव्हां ॾिठो हूंदो, मिसाल आहे, हिकिड़ो माण्हू आहे शराबी आहे, शराब पीए थो, कंहिं डॉक्टर वटि वञे थो, कंहिं तबीब वटि वञे थो, उनखे डॉक्टर या तबीब चवे थो जेकॾहिं तो शराब न छॾियो त तुंहिंजे टुकड़नि में पाणी अची सघे थो, तुंहिंजे दिलि जूं शरियानियूं बंदि थी सघनि थियूं, तुंहिंजा गुर्दा फेल थी सघनि था, कई मामलात तोसां थी सघनि था, लिहाज़ा तोखे शराब छॾणो पवंदो। इहो माण्हू छा थो करे? अल्लाह जी रज़ा जे लाइ शराब कोन पियो छॾे। शराब छॾण त भलो अमल आहे पंहिंजी जॻह ते, पर उनजी नियत कहिड़ी आहे, उनजे दिलि ऐं दिमाग़ में सोच कहिड़ी आहे त मूंखे डॉक्टर चयो आहे जेकॾहिं शराब पीअंदुसि मुंहिंजे वजूद खे ॾिसां पोइ हू शराब खे छॾे ॾे थो। इहो तर्क ज़ंब आहे, गुनाह खे छॾणु आहे, इहा बि हिजरत आहे, पर अल्लाह जे लाइ न। जेकॾहिं को माण्हू साॻियो गुनाह जो कमु शराब छॾे पियो, ज़िना छॾे पियो, ॿिया बुराई जा कम छॾे पियो, सिर्फ़ु इन जे लाइ त किथां मूंखां मुंहिंजो अल्लाह नाराज़ न थी वञे, अल्लाह जी रज़ामंदी जे लाइ इहो गुनाह छॾण पोइ उन जी इबादत आहे। छाकाणि त नियत छा आहे त मुंहिंजो अल्लाह मूंखां राज़ी थी वञे। त अज़ीज़ दोस्तो, जेकॾहिं इन हदीस खे साम्हूं रखी करे तव्हां पंहिंजी ज़िंदगी ते गौर कंदो त तव्हां असांजी ज़िंदगी जी हर अदा अल्लाह ताला जी इबादत आहे। मिसाल कई अहिड़ा कम जेके असां ऐं तव्हां रोज़ानी करियूं पिया, पर असांजे करण जा असां करियूं छो त असांजा इरादा कहिड़ा आहिनि, असांजी सोच कहिड़ी आहे। हिकिड़ो मिसाल तव्हांजे साम्हूं रखां। ॾिसो त दुनिया में जेतिरा बि इंसान रहनि था, मुस्लमान हुजनि चाहे गैर मुस्लिम हुजनि, पर जेकी बि मुहज़ब माण्हू आहिनि, जेकी बि मुहज़ब माण्हू आहिनि, तव्हां ॾिसंदो त सफ़ाई जो ख़ासि ख़्यालु रखनि था, ऐं हिकिड़ो मुस्लमान पंहिंजे वजूद खे साफ़ रखे थो। हालांकि हिकिड़ो यहूदी सफ़ाई करे थो, हिकु ईसाई सफ़ाई करे थो, हिकु हिंदू सफ़ाई करे थो, हिकु मजूसी सफ़ाई करे थो, हिकिड़ो मुस्लमान सफ़ाई करे थो, मगर फ़र्क़ु ॿिन्ही में आहे। जॾहिं मुस्लमान सफ़ाई करे थो इन नियत सां करे थो, उनजो इरादो इहो आहे मां इन करे पंहिंजे वजूद खे साफ़ कयो। जो प्यारे पैगंबर जो फरमान आहे अत्तहूर शत्रुल ईमान या अत्तहूर शत्रुल ईमान, या सफ़ाई ऐं पाकाई करणु इहो ईमान जो निस्फ़ आहे, या ईमान जो जुज़ आहे, या ईमान जो हिस्सो आहे। मूं पंहिंजे वजूद खे इन ई लाइ साफ़ कयो आहे, इन सफ़ाई जो हुकुम कंहिं ॾिनो आहे, मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इहा तव्हांजी सफ़ाई करणु, इन सफ़ाई जे पेशे नज़र तव्हांजो विहजणु, तव्हांजो गुस्ल करणु, इहा बि अल्लाह जी इबादत आहे। हालांकि गुस्ल करण जा तिबी फ़वाइद कई आहे। मिसाल जेको माण्हू रोज़ानी वहिजे थो, पंहिंजे वजूद खे साफ़ रखे थो, जिस्म जा मसाम खुलियल रहनि था, जिस्म जा फासिद जेके मादान उहे जिस्म मां ख़ारिज थींदा रहनि था, ऐं इंसान केतिरनि ई बीमारियुनि खां महफ़ूज़ रहे थो। इहो तिबी फ़ाइदो पंहिंजी जॻह ते, पर हिकु मुस्लमान जे दिलो दिमाग़ में इहा सोच आहे, इहो नज़रियो आहे, इहो इरादो आहे, ऐं इन ई करे पियो वहिजां जो इहा सफ़ाई आहे, ऐं सफ़ाई जो हुकुम कंहिं ॾिनो आहे, जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं अहिड़े नमूने तव्हां ॾिसो दुनिया में जेतिरा बि इंसान रहनि था जेके सफ़ाई जो ख़्यालु कनि था, सभु जा सभु ॾंदड़ कनि था। ॾंदड़ ॾिसो त सिर्फ़ु मुस्लमान कोन कनि था, बल्कि तव्हां ॾिसंदो त गैर मुस्लिम बि ॾंदड़ कनि था। पर हिकिड़ो मुस्लमान जॾहिं पंहिंजे हथ में ॾंदड़ खणे थो ऐं ॾंदड़ ॾियणु शुरू करे थो, उनजे दिलो दिमाग़ में, उनजे इरादे में, उनजी नियत में इहा शइ हूंदी आहे, ऐं इन ई करे ॾंदड़ पियो करियां जो ॾंदड़ करण सां मुंहिंजो वात साफ़ थी वेंदो, ऐं इन में अल्लाह ताला जी रज़ामंदी आहे। प्यारे पैगंबर जो फरमान आहे अस्सिवाकु मतहरतुल लिफ़म्मि व मरज़ातुल लिर्रब्बि, ॾंदड़ करण सां वात साफ़ थी वञे थो ऐं अल्लाह ताला जी रज़ामंदी मिले थी। हिकिड़ो मुस्लमान जॾहिं ॾंदड़ करे थो, पंहिंजा ॾंद साफ़ करे थो, इहो ॾंदड़ करण हिकिड़े मुस्लमान जी इबादत आहे। हालांकि सॼी दुनिया करे पई, ऐं आउं सम्झां थो त मस्जिद में वेठल जेतिरा बि तव्हां दोस्त आहियो, मूं समेत सभई रोज़ाना
मुवाज़बत सां पाबंदी सां तमामु ॾंदड़ कंदा हूंदो, पर कंहिंजी कहिड़ी सोच आहे, कंहिंजी कहिड़ी सोच आहे। हालांकि ॾंदड़ जा कई तिबी फ़वाइद पाइनि। जनाब अबू मूसा अशअरी रज़ी अल्लाह ताला अन्हु का सही बुखारी में रिवायत मौजूद आहे। पाण फरमाइन था अल्लाह जे रसूल वटि वियसि, अल्लाह जे रसूल ॾंदड़ करे आया ऐं ॾंदड़ में एतिरो त मुबालगो कयूं पए जो ॾंदड़ कंदे पाण ओ जो आवाज़ पे कयूं ऐं ईअं थिए लॻो त अल्लाह जे रसूल उल्टी कंदा। माना एतिरी ॾंदड़ जे अंदरि प्यारे पैगंबर मुबालगा आराई पे कई, माना एतिरो गहराई ताईं पाण ॾंदड़ पे ॾिनो। ऐं हक़ीक़त पुछो त मेडिकल साइंस हिन वक़्तु तहक़ीक़ करे इन नतीजे ते पहुती आहे, जेको माण्हू अहिड़े तरीक़े सां ॾंदड़ करे थो उनखे ज़रे घटि उल्टी अचण वारी थिए, इन सां इंसान जी दिलि सिहतमंद रहे थी ऐं दिलि जा जेके वाल आहिनि उहे खुले रहनि था। अहिड़े माण्हू खे कॾहिं बि अटैक कोन थींदो ऐं ॾंद साफ़ रहंदा, मैदो तव्हांजो ठीकु रहंदो, तव्हांजा ॾंद साफ़ रहंदा, तव्हांजो दिमाग़ सही कमु कंदो, तव्हांजी निरत सही रहंदी। केतिरा उनजा तिबी फ़वाइद आहिनि, इहे सभु पंहिंजी जॻह ते। पर हिकिड़ो मुस्लमान जॾहिं ॾंदड़ करे थो, उनजे दिलो दिमाग़ में, उनजे सोच में, उनजी नज़रिए में, उनजी नियत में आशा उन करे ॾंदड़ पियो करियां जो ॾंदड़ करण जो हुकुम कंहिं ॾिनो आहे? जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इहा ॾंदड़ करण हिकिड़े मुस्लमान जी इबादत। ऐं तव्हां ॾिसो दुनिया में असां जेतिरा बि इंसान रहूं था, मुस्लमान हुजनि चाहे गैर मुस्लिम, असां वेंदियूं था, ॾंदड़ करियूं था ऐं उन खां पोइ छा कंदा आहियूं? पंहिंजे वारनि खे खणी था कयूं। अॼु अल्हम्दुलिल्लाह जेतिरा वेठा आहियो तव्हां या जेके हिते मौजूद न आहिनि, तव्हां ॾिसंदो त सभई जेको माण्हू वेहिजे थो, वेहण खां पोइ पंहिंजे वारनि खे ख़ुशबू लॻाए, बहज़ुका सुठे क़िस्म जो तेल लॻाए, पंहिंजे वारनि जी तज़ीन आराश करे, पंहिंजे वारनि जी तकरीम करे, पंहिंजे वारनि जी तज़ीम करे, उन्हनि खे ठाहे रखे। छाजे लाइ? अज़ीज़ दोस्तो, अॼु असां वटि छा आहे? असां जेकॾहिं पंहिंजे वारनि खे सुठो रखूं था, पंहिंजे वारनि जी फणी करियूं था, सिर्फ़ु इन जे लाइ त मुंहिंजी जेका पर्सनैलिटी आहे, मुंहिंजी जेका शख़्सियत आहे, उन जो जेको मेयार आहे, उन जो इज़हार थी वञे त केतिरो ही साफ़ सुथरो माण्हू आहे, हिन जा वार केतिरा भला आहिनि, हीउ केतिरो हसीन ऐं जमील आहे। पर यादि रखी छॾियो त मुस्लमान जी हर अदा कंहिंजे लाइ हूंदी आहे? अल्लाह रब्बुल आलमीन जे लाइ। को कंहिंजे लाइ वार ठाहे, को कंहिंजे लाइ वार ठाहे, पर हिकिड़ो मुस्लमान जेकॾहिं वार ठाहे उनखे फणी करे त कंहिंजे लाइ? अल्लाह रब्बुल आलमीन जे लाइ। सुनन अबी दाऊद जे अंदर रिवायत मौजूद आहे सही सनद सां। प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, मन कान लहू शअरुन फलयुकरिमहु, जंहिंखे बि अल्लाह ताला वार ॾिना आहिनि, फलयुकरिमहु, उनखे खपे त पंहिंजे वारनि जी तअज़ीम करे, उन्हनि जी इज़त करे, उन्हनि जी तकरीम करे। वारनि जी तअज़ीम छा आहे? वारनि जी तकरीम छा आहे? वारनि जी इज़त छा आहे? उन्हनि खे साफ़ सुथरो रखे, उन्हनि खे ख़ुशबू लॻाए, उन्हनि खे धोई साफ़ करे, उन्हनि खे फणी करे। अल्लामा शरफुल हक अज़ीम आबादी रहमहुल्लाह सुनन अबी दाऊद जी शरह औनुल महबूब जे अंदर लिखे थो, चए थो त इन मां मुराद इहा आहे त वारनि खे उन्हनि जी तज़यीन करे, उन्हनि खे साफ़ करे, बिल गस्ल धोइण सां, व तदहीन व तरजील, उन्हनि खे तेल लॻाए ऐं उन्हनि खे फणी करे। इहा जेका वारनि जी ख़ूबसूरती आहे, इहा वारनि जी तकरीम आहे, इहा वारनि जी तहज़ीम आहे ऐं इहा तहज़ीम मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंदा हुया। सहीहुल बुखारी किताब लिबास जे अंदर रिवायत मौजूद आहे। अम्मा शाह सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी त अल्लाह जे रसूल जेसी ताईं अल्लाह जे तरफ़ां को हुक्म नाज़िल न थींदो, पाण अहले किताब सां मुआफ़क़त कंदा हुया। पोइ अहले किताब जी मुआफ़क़त जे करे पाण पंहिंजे वारनि खे हेठि लटकाए छॾींदा हुया। जॾहिं अल्लाह जो अमर नाज़िल थियो, हुक्म नाज़िल थियो, पाण छा कयूं? पंहिंजे वारनि खे हेठि लटकाए साॼे ऐं खाॿे करे, यानी पंहिंजी विचां सीध कढी छॾियो।
अज एक मुसलमान पंहिंजे वारनि खे तेल लगाए साफ़ करे सींग कढे, हालांकि सभई असां करियूं पिया, तव्हां बि करियो पिया, गैर मुस्लिम बि कनि पिया, पर मुसलमान इहो कमु करे ऐं नियत इहा करे वठे इन्हे लाइ पियो करियां, इन्हे जो हुक्म कंहिं ॾिनो आहे जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अज़ीज़ दोस्तो, इहो वारनि खे साफ़ रखणु या वारनि जी सींद कढणु या वारनि खे फणी करणु, इहा बि हिकिड़े मुसलमान जी इबादत आहे। कुल इन्न सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। चओ त मुंहिंजी निमाज़, मुंहिंजी कुर्बानी, मुंहिंजी ज़िंदगी, मुंहिंजो मरण अल्लाह रब्बुल आलमीन जे लाइ। ऐं ॾिसो त दुनिया में जेतिरा माण्हू सफ़ाई पसंद उहे छा था कनि, पंहिंजे मुछुनि खे कटीनि था। असां सभई कटियूं था, ज़ेरे नाक सफ़ाई कनि था, बगलनि जी सफ़ाई कनि था, नहनि खे कटी नथा। छाकाणि नह जेके माण्हू नथा कटीनि उन में गंदगी, जेकी मुहज़ब माण्हू आहिनि, पोइ मुस्लमान हुजनि चाहे गैर मुस्लिम हुजनि, उहे सभई इहे कम कनि था। ऐं असां तक़रीबन रोज़ाना करियूं पिया। असां कॾहिं मुछनि कटींदे सोचियो त हुकुम कंहिं ॾिनो आहे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इहा मुछूं कटणु तव्हांजी इबादत आहे। ज़ेरे नाक सफ़ाई करणु इहा मुसलमान जी इबादत आहे। बगलनि जा वार कूड़ण या पटण इहा मुसलमान जी इबादत आहे। ऐं तकलीमुल अज़फ़ार ऐं नुहनि जो जेको कटण आहे, इहा बि हिकिड़े मुसलमान जी इबादत आहे। मुसलमान जी हर घड़ी हर अदा मुसलमान जी जेका आहे सा अल्लाह जी इबादत आहे, बशर्त के नियत इहा करे वठे त हुकुम कंहिंजे लाइ पियो करियां, पंहिंजी शख्सियत जे इज़हार जे लाइ, दुनिया जी नामूस जे लाइ, दुनिया जी शुहरत जे लाइ, या अल्लाह रब्बुल आलमीन जे लाइ। ही ज़िंदगी अल्लाह ॾिनी आहे। तव्हांजो हुस्न, तव्हांजो जमाल, तव्हांजी सफ़ाई, तव्हांजी तज़ीन, तव्हांजी आराश, तव्हांजी हर अदा कंहिंजे लाइ हुजे, अल्लाह रब्बुल आलमीन जे लाइ हुजणु खपे। इहो अल्लाह ताला जे लाइ ज़िंदगी हवाले करण जो हक़ आहे। ऐं दुनिया में तव्हां ॾिसो, हर इंसान इहो चाहे थो हस्बे इस्तिताअत, हस्बे ताक़त उनजो लिबास सुठो हुजे। लिबास मां मुराद तव्हांजी टोपी, तव्हांजा कपिड़ा ऐं तव्हांजी जुती आहे, इहो लिबास असांजो। ऐं हर माण्हू असां ऐं तव्हां मां इहो चाहे थो त उनजो लिबास सुठो हुजे। ग़रीब हस्बे ताक़त ऐं अमीर हस्बे इस्तिताअत, पर हर को माण्हू चाहे थो उनजो लिबास आला हुजे, उनजे मथे ते टोपी भली हुजे, उनजे पेरनि में जुती भली हुजे। छाजे लाइ? कॾहिं सोचियो आहे यार? हक़ीक़त इहा आहे, हर को माण्हू पंहिंजे पाण खां पुछी वठे, पंहिंजो मुहासिबो करे वठे, इहो कमु असां छो था करियूं? अॼु यार भत ते वञिणो आहे, फलाणी दावत ते वञिणो आहे, आला क़िस्म जो वॻो मूंखे ॾे, त माण्हू ॾिस दुनिया जी शोहरत, दुनिया जी नामूस, पर यादि रखी छॾियो त हिकु मुस्लमान कंहिं बि मसइले में दुनिया जी शोहरत ऐं नामूस खां बिल्कुलु मुबर्रा हूंदो आहे, बिल्कुलु बेज़ार हूंदो आहे, जुदा हूंदो आहे। यादि रखी छॾियो अज़ीज़ दोस्तो, जेकॾहिं असां ऐं तव्हां मां कंहिंजी सोच इहा आहे त मूं भला कपिड़ा इन लाइ पाता, भली टोपी इन लाइ पाती, भली जुती इन लाइ पाती त माण्हू ॾिसनि, मुंहिंजी दुनिया में शोहरत थिए, मूंखे दुनिया में नामूस मिले, यादि रखी छॾियो इहा बर्बादी आहे, इहा तबाही आहे। सुनन नबी दाऊद जी हदीस आहे, प्यारे पैगंबर जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे। पाण फरमायो, मन लबिस सौब शुहरतिन फिद दुनिया अलबसहुल्लाहु यौमल क़ियामत सौब मुज़िल्लह। जेको माण्हू दुनिया में लिबास इन लाइ पाए थो त हुनखे दुनिया जी शोहरत मिले, दुनिया जी नामूस मिले, हुनजी पर्सनालिटी ज़ाहिर थिए, क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला इन माण्हू खे ज़िल्लत ऐं ख़ारी जो लिबास पाराईंदो, ज़िल्लत ऐं ख़ारी जो लिबास। अॼु हर माण्हू असां खां पुछी वठे, ऐं भली जुती छो थो वठां, भली टोपी मूं छो पाती आहे, पंहिंजे तन ते मूं भला कपिड़ा छो पाता आहिनि। हक़ीक़त इहा आहे त असां मां 90% जेके मुस्लमान आहिनि, उन्हनि जे दिलो दिमाग़ में, उन्हनि जी नियत में इहा शइ आहे त मूंखे माण्हू ॾिसो,
भई डॉक्टर अमीर हमज़ा आहियां, पंहिंजी पर्सनैलिटी ज़ाहिर थे, ज़मींदार आहियां, मुझी पर्सनैलिटी ज़ाहिर थे, पर याद रखी छो हिकड़े मुसलमान की नियत हूंदी आहे त मुझो आला लिबास, मुझी आला टोपी, मुझा भला बूट, मुझा भला जूता कंहिंजे लाइ आहिनि, दुनिया खे ॾेखारण जे लाइ आहिनि, इन्हे जे लाइ त अल्लाह रब्बुल आलमीन मूंखां राज़ी थी, अल्लाह राज़ी थी। सही मुस्लिम के अंदर रिवायत मौजूद है, जनाब अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु का प्यारे पैगंबर फरमायो, ला यदखुलुल जन्नत मन कान फी कल्बिही मिस्काल ज़र्रतिन मिन किब्र। प्यारे पैगंबर फरमायो, एड़ो माहू जन्नत में दाखिल कोन थींदो जंहिंजे दिल में ज़र्रे बराबर तकब्बुर हुजे। हिकिड़ो माण्हू सवाल करे तो अल्लाह जे रसूल का, ए अल्लाह जे रसूल, युहिब्बुर रजुल अन यकून नअलु हसनन व सौबुहु हसनन। अल्लाह जे रसूल, हिकिड़ो माण्हू चाहे तो मुंहिंजा कपड़ा भला हुजनि, मुंहिंजा जूता भला हुजनि, छा इहो तकब्बुर आहे, छा इहा हठ धर्मी आहे, छा इहो वॾाव आहे? प्यारे पैगंबर फरमायो त न, इन्नल्लाह जमीलुन युहिब्बुल जमाल। अल्लाह ताला जमील आहे ऐं हिन जमाल के पसंद करे थो। अंदाज़ो त लगायो, अल्लाह ताला जमील आहे, जमाल के पसंद करे थो। जेकॾहिं को माण्हू भला जूता पाए, भला कपड़ा पाए, भली टोपी पाए, इन्हे नियत सां त मुझे इन्हे हुस्न ऐं जमाल के मुझो अल्लाह पसंद करे थो, इहे तव्हांजा भला कपड़ा पाइण, इहा भली टोपी पाइण, इहा भली जूती पाइण, इहा अल्लाह जी इबादत आहे। कुल इन्ना सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। चो त मुझी नमाज, मुझी कुर्बानी, मुझी जिंदगी, मुझो मरण अल्लाह रब्बुल आलमीन जे लाइ। ऐं ॾिसो सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन इन शइ जो वॾो एहतमाम कंदा हुआ। मुस्नद अहमद जे अंदरि प्यारे पैगंबर जो सहाबी जनाब इमरान बिन हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकिड़े ॾींहुं छा था कनि, हिकिड़ी नक्शो निगार वारी सिंगारियल भली आला किस्म की चादर, उन जी आला किस्म की चादर पंहिंजे जिस्म ते ज़ैबतन करे, पंहिंजे जिस्म ते पहरे करे ऐं ॿाहिरि निकिरनि था। माण्हू जनाब इमरान बिन हुसैन ॾे ॾिसनि था त इमरान बिन हुसैन कॾहिं बि अहिड़े क़िस्म जा आला कपिड़ा कोन पाता आहिनि। अॼु इमरान बिन हुसैन रज़ी अल्लाह ताला जिस्म ते आला क़िस्म जी चादर आहे। पाण फरमायूं, मूं चादर इन्हे करे पाती आला क़िस्म जी जो प्यारे पैगंबर जो फरमान आहे त इज़ा अनअम अल्लाह, जॾहिं बि कंहिं माण्हू ते अल्लाह ताला का नेमत करे थो त अल्लाह ताला खे हा ॻाल्हि पसंदि आहे त ऐं यरा असर नेमतिही अला ख़ल्क़िही औ अला अब्दिही। अल्लाह ताला पंहिंजे बानी जे मथां उन नेमत जा आसार ॾिसे। मूंखे अल्लाह ताला ही चादर अता कई आहे, ही नेमत अता कई आहे, उन्हे करे ने चादर खे मूं पारियो आहे, इन्हे करे चादर मूं पाती आहे त मुंहिंजो अल्लाह मुंहिंजे मथां इन नेमत खे ॾिसे। अजीज दोस्तो, इन्हें जे पेशे नज़र तव्हां जेकॾहिं आला क़िस्म जो घर ठहरायो, आला क़िस्म जी गाॾी रखो, दुनिया जी शोहरत ऐं नामूस जे लाइ न, बल्कि इन्हे जे लाइ मूंखे अल्लाह ताला ॾिनो आहे, इन्हे करे मूं पंहिंजो भलो घर ठहरायो आहे। मूं आला गाॾी इन्हे करे रखी आहे जो अल्लाह ताला मूंखे माल ऐं दौलत ॾिनी आहे। इहा आला क़िस्म जो घर ठहराइण, आला क़िस्म जी गाॾी रखण, आज जी इंकिसारी वारी ज़िंदगी सां मुंहिंजो अल्लाह मूंखां राज़ी थी वञे। यादि रखी छॾियो, इहो भलो घर, इहा भली गाॾी, इहो घर में भलो ताम पचाइण खाइण, हक़ीक़त पुछो इहा बि अल्लाह जी इबादत आहे। ऐं तव्हां दुनिया में ॾिसो, इंसान ॿिनि हालतुनि खां ख़ाली कोन्हे। इंसान जी ॻाल्हि आहे, सिर्फ़ मुसलमान जी न, दुनिया जे कंहिं बि क़ौम में, कंहिं बि क़बीले में, कंहिं बि मज़हब में तव्हां हलिया वञो, इंसान जे कंहिं बि तव्हां तबके में हलिया वञो, तव्हां ॾिसो त इंसान जे पेर में ॿई जुतियूं हुजूं या त ॿई पेर उघाड़ा हूंदा। भला तव्हां का अहिड़ी क़ौम ॾिठी आहे जेका हिकिड़े पेर में जुती पाईंदी हुजे ऐं हिकिड़ो पेर पंहिंजो उघाड़ो रखंदी हुजे? आउं चवां थो शायदि दुनिया में अहिड़ो को इंसान कोन्हे, को बि इंसान अहिड़ो कोन्हे। हींअर तव्हां सभई मस्जिद में मौजूद आहियो, तव्हांजे ॿिन्ही पेरनि में जुती न आहे, तव्हांजा पेर उघाड़ा आहिनि। मस्जिद खां ॿाहिरि निकिरंदो तव्हां पंहिंजे ॿिन्ही पेरनि में जुती पाईंदो। असां ॿई पेर उघाड़ा करियूं ऐं ॿिन्ही पेरनि में जुती पाऊं, छाजे करे? अजीज दोस्तो, शायदि असां तव्हांजी सोच इहा आहे या इंसान जी ज़रूरत आहे, इहो असांजो दस्तूर अमल आहे ज़िंदगी जो। मगर यादि रखी छॾियो अजीज दोस्तो, सिर्फ़ नियत इहा करे वठो
मूं ॿिन्ही पेरनि में जुती इन्हे करे पाती आहे, हुक्म कंहिं ॾिनो आहे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूं ॿिन्ही पेरनि खे उघाड़ो इन्हे करे कयो आहे, इहो हुक्म कंहिं ॾिनो आहे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां इहा जुती ॿिन्ही पेरनि में पाइण ऐं ॿई पेर उघाड़ा करण इहा बि तव्हांजी इबादत आहे। सहीहुल बुखारी में रिवायत मौजूद है, प्यारे पैगंबर जो फरमान है, ला यमश अहदुकुम फी नालिन वाहिद, तहां मां को मानू हिकड़े पैर में जुती पाए न हले, या तो ॿिन्ही पेरनि में जुती पाए या तो ॿिन्ही पेरनि मां जुती लाहे छॾे। तव्हां ॿिन्ही पेरनि में जुती पाती, तव्हांजे दिलो दिमाग़ में हदीस अची वई, तव्हां ॿई पेर उघाड़ा कया, इहा नियत तव्हां करे वरिती, इहे ॿई जुतियूं पाइण तव्हांजी इबादत आहे, ॿई पेर उघाड़ा करण अज़ीज़ दोस्तो तव्हांजी इबादत आहे। कुल इन्न सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। ॾिसो त दुनिया में अल्लाह रहम करे हर इंसान बीमार थिए थो ऐं बीमारी जे लाइ दवा वठे थो। दवा वठण इंसान की ज़रूरत पंहिंजी जगह ते आहे, पर जॾहिं हिकु मुसलमान दवा वठे थो न, सिर्फ़ ज़रूरत के मद्देनज़र कोन थो रखे, पर उन हदीस के भी ज़हन में रखे थो। प्यारे पैगंबर फरमायो कि सुनन नबी दाऊद, जामे तिरमिज़ी, मुस्नद अहमद जे अंदर रिवायत मौजूद आहे, प्यारे पैगंबर फरमायो या इबादल्लाह तदावो, ए अल्लाह जा बांधो तव्हां दवा कराईंदा करियो, इलाज कराईंदा करियो, फ इन्नल्लाह लम यज़दान इल्ला वज़लहु शिफान, अल्लाह ताला जेका भी बीमारी नाज़िल कया, अल्लाह ताला उन्हें जे लाइ इलाज, उन जे लाइ शिफा अल्लाह ताला नाज़िल कया। ए अल्लाह जा बांधो तव्हां इलाज कराईंदा करियो। हिकिड़ो मुसलमान जॾहिं बीमार थी पए ऐं डॉक्टर वटि वञे, चेकअप कराए, पंहिंजे जिस्म जूं टेस्टूं कराए, दवा वठे, गोरी वठे, शरबत वठे ऐं नियत इहा करे वठे, इन दवा करण जो हुकुम कंहिं ॾिनो आहे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इहा दवा वठण मुसलमान जी इबादत आहे। ॾिसो त निंड ऑटोमेटिक ज़रूरत आहे। सिंधी में एक चवणी आहे त निंड सूली ते पची वञे थी, ऐं इहा हिकु हक़ीक़त पाए त निंड इंसान के सूली ते पची वञे थी। शायदि इहा का लॻे सम्झ में कोन हूंदी, भई हिकिड़ो माण्हू सूलीअ ते हुजे, उनखे निंड कीअं ईंदी? अहिड़े खतरे में ऐं मौत मथां मौत जी तलवार लटकी पई आहे, अहिड़ी गणती में निंड कीअं ईंदी? पर हिन जदीद दौर अज़ीज़ दोस्तो असां तव्हांखे ॻाल्हि सम्झाए छॾे, हिकिड़ो माण्हू आहे मोटरवे ते वञे पियो, हाईवे ते वञे पियो, कार ड्राइव करे पियो, वॾी गाॾी ड्राइव करे पियो, बस के ड्राइव करे पियो, बावजूद न चाहण जे बि उनखे इहा ख़बर कोन्हे जेकॾहिं मूंखे निंड अची वई त मुंहिंजो अंजाम छा थींदो, पर उनजे बावजूद उनखे निंड अची वञे थी। ऑटोमेटिक ज़रूरत आहे, ऐं अल्लाह जी हर मखलूक ऐं सम्झा थो निंड करे थी। अज़ीज़ दोस्तो असां ई तव्हां निंड करियूं था, ॿिनि पहरनि निंड कयूं, केलूला समझी इहा इबादत आहे। रात जी निंड कयूं, इहो हुकुम कंहिं ॾिनो आहे? अल्लाह उन जे रसूल निंड करण जो हुकुम ॾिनो आहे। असां ई तव्हांजी ऑटोमेटिक ज़रूरत आहे। अज़ीज़ दोस्तो निंड करण हिकु मुसलमान जी इबादत आहे। नियत इहा करे वठे, मूं इन करे निंड कई आहे, इन हुकुम कंहिं ॾिनो आहे? जनाबे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। निंड बि इबादत आहे, हिकिड़े मुसलमान जी निंड बि इबादत आहे। ऐं ॿियो ॾिसो असां कारोबार करूं पिया, लेन देन करूं पिया, तिजारत करूं पिया, को ॿनी ॿारो करे पियो, को कारोबार करे पियो, को दुकानदारी करे पियो, हर कंहिंजा पंहिंजा पंहिंजा मामलात आहिनि। इहे सभु जा सभु मामलात असां ई तव्हांजी इबादत आहे। पाकिस्तान जो जेको करेंसी आहे, जेको नोट आहे, उन ते हिकिड़ो अज़ीम जुमिलो लिखियलु आहे, कॾहिं तव्हां गौर कयो आहे? कंहिंखे आहे यादि इहो जुमिलो? हुसूल रिस्क हलाल इबादत है, माना हलाल जेको रिज़्क आहे उनके हासिल करण इहा बि इबादत आहे। अज़ीज़ दोस्तो इन नियत सां तव्हां, हालांकि इन जे लाइ क़ुरान हदीस में घणी दलाल मौजूद आहिनि, पर दलाल जी तरफ़ ईंदासीं, टाइम ख़त्म थी रहियो आहे। अज़ीज़ दोस्तो जेकॾहिं इन ई नियत सां को माण्हू कारोबार करे, ॿनी ॿारो करे, हारी थिए, को ज़मींदार थिए, को दुकानदारी करे, को तिजारत करे, लेन देन करे, कुछ भी करे, जेतिरो भी कम करे तो उनमें रिज़्क उनजो हलाल जो हुजे, इहो सॼो ॾींहुं कम करण, सुबुह शाम या मेहनत, इहा बि अल्लाह जी इबादत आहे। इहा बि इबादत आहे। ऐं ॾिसो त हिकिड़े इंसान जी फितरत में हिकिड़ी शइ आहे,
जॾहिं मुस्लमान सां मिले तो उनके चेहरे ते मुस्कुराहट अची वेंदी आहे। असां छो था मुस्कुरायूं? सिर्फ़ हिक ॿिए जी मोहब्बत में, पर जेकर इन मोहब्बत में असां इहा ॻाल्हि शामिल करे छॾियूं, प्यारे पैगंबर मौत कंहिं बि नेकी के तव्हां हक़ीर न समझो, तोड़े जो पंहिंजे मुस्लमान भाव सां तव्हां जेकॾहिं मुस्कुराईंदड़ चेहरे सां मिलो, इहा बि नेकी आहे। अज़ीज़ दोस्तो, तव्हां के मुस्लमान भाउ सां मिलो, पंहिंजे चेहरे ते मुस्कुराहट आणियो, इन हदीस के पंहिंजी नियत में, पंहिंजे दिलो दिमाग़ में जगह ॾियो। इहा मुस्कुराहट बि तव्हां जी इबादत आहे। अज़ीज़ दोस्तो, जेकॾहिं इन नुक़्ते ते तव्हां अमल करो, पंहिंजे हर अमल खे तव्हां चेक करो। ऐं चवां थो, हिकिड़ी सात, हिकिड़ी घड़ी, हिकिड़ो मिंट, हिकिड़ो सेकंड बि मुस्लमान जो अल्लाह जी इबादत खां ख़ाली कोन्हे। हा, उहा घड़ी ज़रूर थी सघे थी जंहिंमें माण्हू अल्लाह जी नाफ़रमानी करे, गुनाह जो कम करे, अल्लाह सां बगावत करे, इहा ॻाल्हि जुदा आहे। बाक़ी हिकिड़े मुस्लमान जी पूरे जी जेका पूरी ज़िंदगी आहे, इहा अल्लाह ताला जी इबादत मां इबारत आहे। अल्लाह रब्बुल आलमीन खां इल्तिजा आहे, जेको कुझु बयान कयो तव्हां ॿुधो, अल्लाह ताला असां तव्हां सभिनी खे इन सम्झण अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व अक़ूलु क़ौली हाज़ा अस्तग़फ़िरुल्लाह ली व लकुम व लिसाइरिल मुस्लिमीन।